समा दुनिया में जिंदगी छा कंदी। जलाल चांडी जो कलाम ॾिसी रोंदे मूंखे ॾिनो रोई तूं बि। दोस्तो इहो कलाम तमामु हिकु बहितरीनु कलाम आहे जलाल चांडे जो। ऐं जलाल चांडे हे जेका महफ़िल कई उहा बलोचिस्तान में कई दोस्तो। ऐं हिन महफ़िल में तमामु घणा हिट कलाम जलाल चांडे चया। ऐं हे नायाबु हिकु जेको आहे सो महफ़िल आहे जलाल चांडे जे पंहिंजे ज़िंदगीअ जो। ऐं इहो कलाम जो कुझु हिसो तव्हांखे असां पंहिंजे वीडियो में ॿुधाईंदासीं। ऐं हिन कलाम खे तमामु घणी मोट पई मिले सोशल मीडिया ते दोस्तो जलाल चांडे जे। अॻु में त सोशल मीडिया जो दौरु न हुयो, लेकिन हिन वक़्तु 2001 खां पोइ जलाल चांडे जा जेके कलाम, जेके प्रोग्राम, ज़िंदगीअ जा जेके हिसा हुआ जलाल चांडे जा, जेके कैमरा जे अख सां रिकॉर्ड हुआ, उहे सभई जेको आहे सो हींअर सोशल मीडिया ते मौजूदु आहिनि। ऐं को बि शख़्स सर्च करे जलाल चांडे जे मुकमल हिस्ट्री ऐं मुकमल प्रोग्राम ॿुधी सघे थो। दोस्तो हे प्रोग्राम बलोचिस्तान में हुयो, जंहिंजा तक़रीबन 7 कलाम जेको आहे सो जलाल चांडे ॻाया, जंहिंमां आख़िरी ऐं 7हों कलाम हे आहे जंहिंजा कुझु ॿोल हे आहिनि त ॾिठो रोंदे मूंखे रोई ॾिनो तो जानी। दोस्तो इहो हिकु बहितरीनु कलाम जलाल चांडे पंहिंजे ज़िंदगीअ में ॻायो। ऐं हिन कलाम जे लाइ तमामु घणी जेको आहे सो मोट पई मिले। ऐं हिन कलाम खे सोशल मीडिया ते तमामु घणो सर्च कयो पियो वञे। दोस्तो जलाल चांडे पंहिंजे ज़िंदगीअ में हज़ारे प्रोग्राम कया ऐं हज़ारे एल्बम बि रिलीज़ कया, लेकिन हे जेको प्रोग्राम असां तव्हांखे ॾसियूं पिया ऐं हे जेको वीडियो गाने जे सूरत में तव्हांखे ॾसियूं पिया, इहो हिकु तमामु बहितरीनु ऐं नायाबु जेको आहे सो महफ़िल हुई जलाल चांडे जी। ऐं जलाल चांडे भरपूर जवानी में बि हुयो। ऐं जलाल चांडे हिन महफ़िल में जेके बि गीत ॻाया तमामु बहितरीनु ऐं हिट गीत ॻाई। दोस्तो हिन जो जेको आख़िरी ऐं 7हों कलाम आहे उन जो कुझु हिसो असां तव्हांखे ॿुधाईंदासीं। तमामु बहितरीनु कलाम आहे ऐं ॿुधी तव्हांखे तमामु घणो मज़ो बि ईंदो। दोस्तो असां पंहिंजे चैनल ते जलाल चांडे जी ज़िंदगीअ जे बारे में जेके महफ़िल थिया, प्रोग्राम थिया, जलाल चांडे जी जेका मसरूफ़ात थी, उहे मुकमल असां पंहिंजे चैनल ते शेयर कंदा आहियूं। चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कंदा कयो। जे अगरि फेसबुक ते था ॾिसो त फॉलो करे छॾियो। जे अगरि यूट्यूब ते था ॾिसो त सब्सक्राइब करे वीडियो खे लाज़मी लाइक कंदा कयो। छाजे करे जो हेॾी महिनत सां जेको आहे सो सभई ॻाल्हियूं तइ थियनि थियूं, बिना महिनत जे का बि शइ नथी ठहे। त दोस्तो जलाल चांडे जो हली कलाम था ॿुधूं, जेको उमेद आहे त तमामु घणो तव्हांखे पसंदि बि ईंदो। ऐं हिकु बहितरीनु कलाम आहे दोस्तो जलाल चांडे जा। कुझु ॿोल ॿुधो, पोइ वरी अचो कुझु ॿोल तव्हां जलाल चांडे जा इन कलाम जा ॿुधा। ऐं हाणे जेको आहे सो अगरि जे तव्हांखे इहो मुकमल कलाम खपे, मुकमल वीडियो इन जो खपे, त तव्हां यूट्यूब ते वञी सर्च कयो। तव्हांखे आसानीअ सां इहो कलाम जो मुकमल हिसो ऐं इन प्रोग्राम जा 7 ई कलाम तव्हांखे यूट्यूब ते मिली वेंदा। त वॾी महिरबानी, वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, सुठो कमेंट ॾेई पंहिंजे